दोस्तों अचो तो तव्हांखे पेज मॉनिटराइज़ थियण जा तरीक़ा ख़ासि तरीक़ा ॿुधायूं त इहे कहिड़ा तरीक़ा आहिनि जंहिं ते पेज मॉनिटराइज़ेशन थी थो वञे। सभ खां पहिरियां तव्हांजो पंहिंजो वीडियो ओरिजिनल हुजे जेको तव्हांजे पंहिंजी मोबाइल मां रिकॉर्ड थियल हुजे, उहो तव्हां अपलोड कयो। उन ते तव्हां पंहिंजा जेतिरे बि राया लिखो वग़ैरह कयो उहे तव्हांजा पंहिंजा राया हुजनि। मल हुजे कोड़ी हुजे, मलाकड़ो हुजे, ॾांदनि कुंजी गोए हुजे, जेका बि तव्हांखे शौक़ु जंहिं शइ ते बि आहे या जेका बि शइ आहे तव्हां रिकॉर्ड कयो था त उन जे पोयां कलाम पराव न हलाए छॾियो। कलाम तव्हां पराव हलाए छॾींदो त उहो कलाम कंहिं बि परापटी पढ़ाई आहे ऐं फेसबुक ते उहो रिकॉर्ड थियलु हूंदो अॻ में त उहो तव्हांजो कॾहिं बि न हलंदो। हा, कलाम तव्हां उहो अपलोड कयो जेको तव्हां पंहिंजी मोबाइल मां फ़र्ज़ु कयो तव्हां किथे महफ़िल में को ॻाइणो ॾिठो ॻाए थो पियो, उनजो तव्हां साउंड बाजो तबलो या हारमोनियम या ॻाइण जो रिकॉर्ड करे वरितो, उहो तव्हां डायरेक्ट पहिरियां त अपलोड कयो, पोइ उनजो तव्हां साउंड ठाहे ऑडियो ठाहियो, पोइ तव्हां पंहिंजे वीडियो में पिया हलायो। उहा तव्हांजी कंहिं हद ताईं तव्हांजी थी वई उहा मिल्कियत, छो त उहो तव्हां ओरिजिनल पंहिंजी रिकॉर्डिंग कई आहे। बाक़ी तव्हां केसटी रिकॉर्ड तव्हां या आइडिया तव्हां या कंहिं बि गानो डाउनलोड करे उनजो ऑडियो ठाहे ऐं तव्हां पंहिंजे वीडियो में अपलोड करे छॾियो उहो बैकग्राउंड में, त तव्हांजी सॼी महिनत पाणी में थी वई त तव्हांखे पेज तव्हांजो मॉनिटराइज़ेशन न थींदो। भले 5 साल कमु कयो उन ते, चाहे लख तव्हांजा सब्सक्राइबर थी वञनि या फॉलोअर थी वञनि, पर तव्हां पंहिंजो सभु कमु निजो पिजो पंहिंजो कयो, पोइ जेको आहे सो तव्हांजो इनशा अल्लाह तव्हां कमाईंदव। अको मौजूद जीअं लतीफ़